मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु खां 1450 साल पहिरियां अल्लाह ताला जे दीन जी कोशिश कई ऐं महिनत कई ऐं जिदोजहद कई ऐं क़ुरान हकीम खे उम्मत ताईं पहुचायो। अल्लाह ताला जे पैगाम खे हिन उम्मत ताईं पहुचायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे पंहिंजे घर खां निकिता ऐं इन खां बाद में कुझु मजलिसूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिबनि जूं ॾिठियूं। कुझु साहबा हुया जेके ज़िक्र रोज़गार कनि पिया, कुझु साहबा हिक ॿिए खे इल्मु सेखारनि पिया ऐं कुझु साहबा क़ुरान सिखनि पिया। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन तमामु जमायतुनि मां उन जमायत खे पसंदि कयो जेके साहबा हिकु नंबर ते पाण क़ुरान सिखनि पिया, ॿिए नंबर ते हिक ॿिए खे इल्मु सेखारनि पिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि वटि वञी करे वेठा ऐं पोइ फरमायूं त मूंखे तव्हां सां वेहण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हे साहबा इन रिवायत खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पेश कयो। ईअं ई हिकु मरतबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे अंदरि आया ऐं साहबा खे ज़िक्र अज़कार कंदे ॾिठूं, साहबा खे क़ुरान सिखंदे ॾिठूं ऐं पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा छाजे करे हिते वेठा आहियो, कहिड़े मक़सद लाइ वेठा आहियो? त साहबनि फरमाया, या रसूलल्लाह असां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ हिते वेठा आहियूं ऐं हिक ॿिए खे इल्मु सेखारियूं पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन ॻाल्हि ते कसम खणंदव? त साहिबनि जो बिल्कुलु असां अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयूं था त हिन टाइम जेकी असांजी मजलिस वेहण जी आहे इहा ख़ासि अल्लाह खे राज़ी करण जे लाइ आहे ऐं इल्मु खे हासिलु करण जे लाइ आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कंहिं बदगुमानी जे लाइ तव्हांखे मां कसम न ॾिनो आहे, बल्कि हिन टाइम मां वटि जिब्रील अमीन आयो, वही खणी करे आयो। या रसूलल्लाह अल्लाह तव्हांखे हुकुम करे थो वञी करे इन साहबा जी मजलिस में वञी करे वियो। छा था सम्झो केॾो साहबा जो मक़ाम हूंदो, केॾो फ़ोक़ियत हूंदी जो काइनात जो रब जंहिं तव्हांजी तख़लीक़ कई आहे, जंहिं अल्लाह ताला मुंहिंजी तख़लीक़ कई आहे, उहो अल्लाह ताला हुकुम ॾिए पियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वञी करे साहबनि सां वञी करे वियो हिकु मजलिस में ऐं उहा मजलिस जेकी हुई उहा मजलिस क़ुरान वारी हुई, उहा मजलिस जेकी हुई उहा हदीस वारी हुई। अल्लाह ताला असांजे ज़माने जे अंदरि बि शल मुस्लमाननि खे अहिड़ियूं मजलिसूं नसीब था फ़रमाए। हे साईं शोर छा थो अथसि? त दुनिया जेकी आहे आर्ज़ी हिकु मक़ाम आहे ऐं हक़ीक़ी जेकी ज़िंदगी आहे इंसान जी उहा आख़िरत वारी ज़िंदगी आहे। त इन खे असां जेको आहे फोकस कयूं। साहबा जी तमामु ज़िंदगी, तमामु साहबा जो नमूनो असां लाइ हिकु बहितरीनु नमूनो आहे। असां उन ज़िंदगी खे फॉलो कयूं ऐं फॉलो करण जी कोशिशि कयूं। साईं हीअं कयो हिकिड़ो सेल नओं घुरायो, मां सम्झां थो सेल में को मसइलो अची वियो, सेल न मटायोसि, तव्हां सेल करी वठी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्का खां हिजरत कई ऐं मदीने तरफ़ विया, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु जेको आहे मुल्कनि जे अंदरि इस्लाम जो हिकु पैगाम मोकिलियो, इस्लाम जा ख़त मोकिलिया त तमामु जेको आहे इंसानु हिकु नंबर ते तव्हां मुंहिंजी इतबा कयो ऐं जेकॾहिं अगरि तव्हां इतबा नथा कयो त पोइ तव्हां सां जेको क़िताल कयो वेंदो। त ईअं ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु कुरैज़ा वारनि खे बि इस्लाम जी जेकी आहे दावत ॾिनी। इन खां बाद में उन्हनि जेको आहे दावत खे न मञियो। पोइ जंग खंदक लॻी, जंग खंदक लॻी, जंहिंजो उहा जंग लॻी इन खां बाद में उन जंग जे अंदरि हिकिड़ो साहबी आहे जेको इंतिहाई घणो सीरियस थी वियो, हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु। उनखे हिकु काफ़र जेको आहे तीर हुयो, जेको तीर हिन साहबी खे हिते अची करे बाज़ू में लॻो ऐं उनजे करे उन साहबी जी हितां बाज़ू वारी रग जेकी कटिजी वई ऐं जीअं जो उहा कटिजी वई उनजे करे खून साहबी खां ज़्यादा हले पियो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन साहबी खे पंहिंजी मस्जिद जे भरिसां अल्लाह जे नबी ख़ैमो हणाए ॾिनो ताकी जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि नमाज़ ते ऐं बार बार उन खां तब पुरसी कनि।
पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग खंदक जीअं जो मोटी आया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपिड़ा मुबारक बि पंहिंजा लाथा ऐं गुसुल फरमायो। गुसुल फरमाए ऐं कपिड़ा लाहे करे ऐं ॿिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कपिड़ा चेंज कया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा त फौरी तौरु जिबरील अमीन आयो। जिबरील अमीन आयो ऐं जिबरील अमीन अल्लाह जे नबी जिबरील अमीन खे ॾिठो त जिबरील अमीन जे चेहरे ते अहिड़ी तरह मथे ते जीअं को दज़ जा असरात हूंदा आहिनि, धूड़ जा असरात हूंदा आहिनि, ईअं जिबरील अमीन खे ॾिठो त दज़ ऐं धूड़ जा असरात हुया। पोइ जिबरील अमीन जो या रसूलल्लाह तव्हां जेको हथियार फिटी करे छॾियो आहे, तव्हां जेको कपिड़ा चेंज कया आहिनि ऐं तव्हां गुसुल कयो आहे, तव्हांखे यादि रहे मां हिन टाइम ताईं हथियार जेको आहे फिटी न कया आहिनि। असां कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे कपिड़ा चेंज न कया आहिनि, बल्कि अल्लाह ताला हुकुम ॾिए थो हली करे बनु कुरैज़ा सां वञी करे क़िताल जो विराए हुकुम कयो, तव्हां अचो ऐं दुबारा उन्हनि जी तरफ़ हलूं था। ऐं जीअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुबारा विया बनु कुरैज़ा जे तरफ़ त उन्हनि चयो त हाणे असां जेको आहे जंग न कंदासीं, हाणे जेको तव्हां मशवरो कयो आहे, जेको तव्हां फ़ैसिलो कयो उन जे मातहत असां हलंदासीं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो जेको मौक़ुफ़ हुयो फ़ैसिले जो, हालांकि करिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को हुयो, अल्लाह जे नबी करिणो न, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु जे तरफ़ उन मामले खे हवाले कई। हालांकि उहो ई साहिबी आहे जंहिंखे हिते तीर लॻो ऐं जंहिंजे करे रग जेको आहे बाज़ू वारी कटिजी वई ऐं ज़्यादा रतु वहणु शुरू थी वियो। अल्लाह जे नबी इन जी तरफ़ इन मामले खे छिकियो त ए साद हाणे तूं जीअं हिन जे बारे में फ़ैसिलो कर, हिन जे बारे में जीअं तूं फ़ैसिलो कर। त हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया, या रसूल सभ खां पहिरियां इन बनु कुरैज़ा जे अंदरि जेके काफ़िर आहिनि इन्हनि में जंहिं में बि सलाहियत आहे जंग जी न, उनखे क़तल कंदासीं। हे असांजो फ़ैसिलो आहे। ॿिए नंबर ते इन जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि खे बानियूं बणाईंदासीं, जेके इन जा नंढा ॿार आहिनि उन्हनि खे असां क़ैद कंदासीं, ऐं जेको इन्हनि जो पैसो आहे माल आहे उनखे असां गनीमत तहत पाण वटि रखंदासीं। त इन फ़ैसिले खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़दम कयो। पोइ बनु कुरैज़ा जा जेके बि सलाहियत रखनि पिया मर्द उन्हनि खे क़तल करण जो हुकुम ॾिनो वियो ऐं औरतुनि खे बानियूं बनाइण जो हुकुम ॾिनो वियो ऐं ॿारनि खे क़ैद करण जो हुकुम ॾिनो वियो ऐं जेको उन्हनि जो माल हुयो उन माल खे तक़सीम कयो वियो मुस्लमाननि जे अंदरि। ऐं इन खां बाद में हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु दुआ घुरी, या अल्लाह हिते त जंग ख़तमु थी वई आहे, असरात त अहिड़ा था लॻनि त जंग जेकी आहे ख़तमु थी वई आहे, जेकॾहिं अगरि इहा दुबारा जंग थिए, अगरि दुबारा जंग थिए त पोइ हे जेको मूंखे ज़ख़्म आहे हिन ज़ख़्म खे दुरुस्त बणा, जीअं दुबारा इन्हनि सां काफ़रनि सां जंग थिए ऐं उन जंग जे अंदरि मां बि हुजां, ऐं जेकॾहिं अगरि उन्हनि सां कंहिं क़िस्म जो कोई जंग नथी थिए पोइ हे जेको मुंहिंजो मर्ज़ु आहे, ज़ख़्म आहे, इहो भले वधी वञे ऐं मूंखे शहादत जो पोइ मक़ाम ॾे। इन साहिबी जी इहा दुआ अल्लाह ताला फ़ौरी क़बूल कई ऐं पोइ मामिलो छा थियो, उन साहिबी जो उहो ज़ख़्म वधी वियो। राति जे कंहिं हिसे में उन साहिबी जो ज़ख़्म इंतिहाई वधी वियो, उन मां खून हलियो जो साहिबी जे खेमे खां निकिरी करे ॿिए कंहिं मुस्लमान जे खेमे ताईं उहो खून पहुतो। उन्हनि जीअं जो खून खे ॾिठो उहे हैरान थी विया त हे खून काॾां आयो आहे, हे खून काॾां आयो आहे, ऐं वञी करे ॾिठूं त हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु जे जिस्म मां, ज़ख़्म मां खून जेको आहे ज़्यादा वियो आहे ऐं उन जे करे उहे शहीद थी विया आहिनि। जिबरील अमीन सुबुह सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ आयो, या रसूलल्लाह तव्हांजे साहिबनि मां केरु शहीद थी वियो आहे राति। कंहिंखे अल्लाह ताला शहादत जो मक़ाम ॾिनो आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला पूरे आसमान खे सजाए करे छॾियो आहे। इहो कहिड़ो साहबी आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु साहबा खां मालूमात वरिती त राति कहिड़ो साहबी जेको आहे इंतकाल करे वियो आहे, कहिड़े साहबी खे शहादत जो मक़ाम मिलियो आहे। पोइ तमामु साहबा फरमायो, या रसूल अल्लाह हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु राति जो शहीद थी विया आहिनि। साहबा जो मक़ाम, साहबा जी हैसियत, साहबा जी बुलंदी एतिरी जो जिबरील अमीन सरज़मीन ते अचे पियो ऐं फरमाइनि पिया या रसूल अल्लाह राति जेको साहबी इंतकाल करे वियो आहे ऐं शहीद थी वियो आहे, अल्लाह ताला उनजे करे आसमान खे सजाए छॾियो आहे। हे चाहे ईमान जी बुलंदी आहे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबा आहिनि
उन जे मक़ाम खे अलाह ताला एतिरो जेको आहे बुलंद कयो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि अजीब व ग़रीब अहिड़ा वाक़ियात साहिबनि जा मिलनि था। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु इस्लाम खां पहिरियां कंहिं क़िस्म जो कोई जेको मुस्लमान न थिया आहिनि। हिकु जंग जे अंदरि हिकु अंसारी साहबी उनखे क़ैद करे आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़। हालांकि जॾहिं ॾिठो वियो न अंसारी साहबी खे ॾिठो वियो, हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾिठो वियो त साहबा खे वॾी हैरत लॻी, वॾी हैरानगी लॻी त हे नॉर्मल अंसारी साहबी एॾे सारे बहादुर अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु यानी इस्लाम खां पहिरियां मुस्लमान न थिया आहिनि, इनखे क़ैद कीअं करे आयो आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा कयो त तोखे हे नॉर्मल साहबी जेको इंतहाई कमज़ोर आहे कीअं क़ैद करे आयो? त अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाया या रसूल अल्लाह, इन जेको आहे कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे मूंखे क़ैद न करे सघियो आहे, इन जी ताक़त बि मां वटि न हली आहे, बल्कि मूंखे क़ैद करण वारो त ॿियो कोई हुयो जेको तमामु साहबा जे मजमे में मूंखे उहो नज़र अचे ई नथो। तमामु साहबा यानी जेके साहबा बीठा आहिनि, इन में उहो बीठो ई न आहे। यानी मालूम थियो अल्लाह ताला जी मदद, अल्लाह ताला जी नुसरत जेके फ़रिश्तनि जे ज़रिए सां थी, अल्लाह ताला मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो हाज़िर करे छॾी। तमामु अहिड़े जंगनि जा वाक़िया आहिनि जंहिंमें बिल्कुलु कमज़ोर साहबा, बिल्कुलु कमज़ोर साहबा तमामु वॾे ताक़तवर काफ़र जे मथां ग़ालिब अची विया। ऐं काफ़रनि ॾिठो त साहबा जी तलवार जेकी आहे इस्तेमालु न थी आहे, साहबा अञा तलवार हलाई न आहे ऐं तलवार स्टार्ट ई न थी आहे, अॻु में जेको आहे काफ़रनि जा सर ज़मीन ते वञी करे किरनि पिया। हे छा आहे? हे अल्लाह सां तालुक़ु आहे, अल्लाह ते यकीन आहे, ऐं पोइ अल्लाह ताला इन यकीन जे तहत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि, साहबा जे ज़माने जे अंदरि पंहिंजी मदद जो जेको आहे नुज़ूल अता फ़रमायो। ऐं इन यकीन खां अॼुकल्ह तव्हां ऐं असां हारी आहियूं। असांजे यकीन जे अंदरि खोट आहे, यकीन असांजो बिल्कुलु आजिज़ आहे। असांखे जेकॾहिं को मर्ज़ो थिए, का बीमारी चढ़े त फौरी तौरु मुंहिंजो यकीन वेंदो त डॉक्टर ॾे वेंदुमि ऐं दवा वठंदुमि, पोइ जेको आहे मुंहिंजो मर्ज़ु दुरुस्त थी सघे थो। हालांकि इलाज वठणु जेको आहे सुनत अमल खां साबित आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरितो आहे, तमामु वॾा साहबा जेको आहे इलाजु करायो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारनि जेको आहे इलाजु वरितो आहे मर्ज़े तहत। पर असांजो फौरी तौरु जेको ज़हन वेंदो न, उहो छा, उहो दवा ॾे ऐं डॉक्टर ॾे असांजो ज़हन वेंदो। त यकीन जेको अल्लाह जी ज़ात अची वञे, से आवाज़ घटि कयो, काफ़ी फुल आवाज़। यकीन जेको आहे अल्लाह ताला जी ज़ात अची वञे, अल्लाह ताला तमामु मामलात खे आसान बणाए छॾींदो। हिकु यकीन ई त आहे न। ॾिसो मुस्लमाननि जो यकीन आहे, असांजो यकीन आहे त मौत खां बाद में क़बर वारी ज़िंदगी आहे, मौत खां बाद में जहन्नम आहे, मौत खां बाद में जन्नत आहे। हालांकि हे कंहिं क़िस्म जो कुझु असां न ॾिठो आहे, हे सभु शयूं जेको गेब ते आहिनि। अल्लाह जी ज़ात यकीन, ॾिसो अल्लाह खे कंहिं महिल ॾिठो आहे, अल्लाह खे कंहिं क़िस्म जो कोई बि न ॾिठो आहे। असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे बि न ॾिठो आहे, पर मुस्लमान जो छा आहे, मुस्लमान जो यकीन आहे त अल्लाह जी ज़ात बि आहे। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरियां हुया। मौत ईंदो, इन खां बाद में क़बर वारी ज़िंदगी बि आहे, ऐं क़बर वारी ज़िंदगी खां अॻिते जेको सफ़र बि जेको शुरू थींदो, ऐं जहन्नम बि आहे, जन्नत बि आहे। हे तमामु शयूं जेके अल्लाह ताला रखे छॾियूं आहिनि, हे ग़ैब जे अंदरि रखी छॾियूं आहिनि। ऐं ग़ैब उनखे चइबो आहे जंहिंखे दुनिया वारी अखि न ॾिसी सघे। हे तमामु शयूं अल्लाह ताला ग़ैब में रखी छॾियूं।
ऐं सहाबा जो इन शयुनि जे अंदरि यकीन जेको हुयो बिल्कुलु कामिल यकीन हुयो। अॼु असांजे ज़माने जे अंदरि यकीन जी इंतिहाई वॾी किलत आहे। नमाज़ पढ़ी करे अलाह खां दुआ घुरी करे पोइ बि असां यकीन जो का दुरुस्त न थींदो आहे। को मामिलो अचे, को मसाइल अचे असांजे तरफ़, हालांकि उन मामलात खे कंट्रोल जेको कंदो न उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ई ज़ात कंदी। मामलात खे बढ़ाइण वारी अल्लाह जी ज़ात आहे, पर अल्लाह ताला जी तरफ़ असांजो यकीन अलाए छो इंतिहाई आजिज़ आहे। नमाज़ पढ़ी करे इन खां बाद में दुआ घुरंदासीं, या अल्लाह हिन मामलात खे कंट्रोल कर, हिन मामलात खे या अल्लाह बना, ऐं दुआ घुरण खां बाद में पोइ असां पंहिंजी जिदोजहद में शुरू थी वेंदासीं। यार मामिलो जेको अल्लाह खां दुआ घुरी आहे न, इहो कहिड़ी ख़बर लेट सां थी। त हिकु यकीन ई हूंदो आहे जेको बंदे खे आली मक़ाम ते पहुचाए छॾींदो आहे। त यादि रहे इहो यकीन सहाबा जो तमामु वॾो पुख़्तो हुयो, आला मक़ाम जो सहाबा जो यकीन हुयो। हिकिड़ी जंग जे अंदरि हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबीन जंग जो ऐलान जीअं उन साहबी ॿुधो, ऐं उहो साहबी फौरी तौरु घर खां निकितो ऐं जंग जे अंदरि वरी शरीक थिया। अल्लाह ताला उनखे शहादत जो मक़ाम ॾिनो, पर अल्लाह ताला तमामु शयूं अहिड़ियूं जेके रसूल जे आॾो अल्लाह ताला खोले छॾियूं आहिनि। तमामु शयूं अल्लाह ताला रसूल जे आॾो खोले छॾियूं आहिनि, ऐं रसूल जे इल्म जे अंदरि ऐं आम उम्मती जे इल्म जे अंदरि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जीअं कुझु मिसाल मां बयानु कयां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, ए साहबा जीअं जो मां आॾो ॾिसां थो, अल्लाह ताला एतिरी सलाहियत रखी आहे, मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे पोयां बि ॾिसंदो आहियां। हालांकि इन ॾिसण खे, इहो ॾिसणु आम इंसान खां बिल्कुलु ॾुखियो आहे। असांजी जेकी नज़र आहे उहा महदूद आहे, यानी वधि में वधि किलोमीटर ताईं, अधु किलोमीटर ताईं असांजी नज़र वञी सघे थी, इन खां अॻिते असां सुञाणे नथा सघूं। मामलात खे असां कंट्रोल नज़र वारे खे नथा करे सघूं, पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा जीअं मां तव्हांखे आॾो ॾिसां थो, सेम मां तव्हांखे पोयां बि ईअं ॾिसंदो आहियां। हे अल्लाह ताला शयूं नबी खे लाज़िमी ॾींदो आहे। अगरि इहे शयूं माज़अल्लाह नबी खे न हुजनि त नबी ऐं उम्मती में फ़र्क़ु न थींदो कंहिं क़िस्म जो। तमामु अहिड़ा मौक़िया जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जे अंदरि बीठा हुया, ऐं अल्लाह जे नबी फरमाया, नमाज़ जे दौरान अल्लाह ताला मुंहिंजे आॾो जन्नत खे खोले छॾियो। हे कैफ़ियत आहे, हे हिकिड़ो मंज़रु आहे जेको कंहिं उम्मती खे नथो अची सघे। हे ख़ासि आहे सिर्फ़ु पैगम्बर सां। त अहिड़ियूं तमामु शयूं अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में ॿुधाए छॾियूं। बाक़ी यादि रहणु खपे, इल्म ग़ैब जो जेको तालुक़ु आहे हिन पूरी काइनात जे अंदरि, इल्म ग़ैब जेको ज़ाती आहे उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात खे आहे सिर्फ़ु। बाक़ी नबी जे तरफ़ जेको ग़ैब जो इल्म थो अचे, त उहो नबी पंहिंजे तरफ़ां कुझु बि न ॿुधाईंदो। नबी पंहिंजे तरफ़ां कुझु बि न, जेसिताईं नबी जे मथां वही न थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां वही जेसिताईं न थी, तेसिताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी इख्तियार कई। तमामु घणा सुवाल हुया, इंतिहाई सुवाल काफ़र खणी आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन जो जवाबु तव्हांखे सुभाणे ॾींदासीं, ॿिए ॾाॾे ॾींदासीं। यानी मालूम थिए थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं ज़ात तरफ़ माइल आहिनि ऐं कंहिं ज़ात तरफ़ नज़र आहे, जंहिंजे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी इख्तियार कई आहे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते ॿ चार वांगुरु ॿुधाए छॾींदा त हे मामिलो फिलाणो हीअं ई, ज़ुल्करनैन फिलाणो हुयो, असहाब कहफ़ वारा फिलाणा हुया, ऐं रूह फिलाणी शइ खे चइबो आहे। हे अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौरी तौरु उन्हनि खे ॿुधाए छॾी आहे, पर न अल्लाह ताला ख़ामोशी इख्तियार कराई। अल्लाह ताला ॿुधाइणु चाहियो त जेको हक़ीक़ी इल्मु ग़ैब आहे न, उहो मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटां। बाक़ी जेको नबी जी तरफ़ अचे पियो न, उहो कंहिं वासे सां अचे पियो, जिब्रील अमीन सां अचे पियो, कॾहिं ख़्वाब जे दौरान अचे पियो। ऐं जेकॾहिं अल्लाह जो इल्मु ऐं नबी जो इल्मु बराबरि कजे त हे तौहीन थी वेंदी, हे पोइ फ़साद थी वेंदो। पोइ अल्लाह जी ज़ात अहिड़ी तरह रसूल जी ज़ात जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न थींदो। हालांकि वॾो फ़र्क़ु आहे अल्लाह जी ज़ात जे अंदरि ऐं रसूल जी ज़ात जे अंदरि, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे।
त ॻाल्हि हले पई हज़रत हंज़ला रज़ी ताला अन्हु जंहिं टाइम शहीद थिया ऐं साहबा उन खे जीनो खणी पिया अचनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे बयानु कयो त अल्लाह जे नबी फरमायो हज़रत हंज़ला रज़ी ताला अन्हु खे फ़रिश्तनि गुस्ल ॾिनो आहे। हालांकि इहो ॾिसणु साहबा जे ॾिसण खां परे आहे। इहा कैफ़ियत अल्लाह ताला नबी खे ॾिनी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हज़रत हंज़ला रज़ी ताला अन्हु खे फ़रिश्तनि जेको गुस्ल ॾिनो आहे। मालूमात वञी करे घर खां कयूं साहबिन त कहिड़ो रीज़न आहे। पोइ फरमायूं त हज़रत हंज़ला रज़ी ताला अन्हु राति पंहिंजी घरवारी सां सोबत कई ऐं सुबुह सां जीअं ख़बर ॿुधी त जंग जो जेको आहे मैदान छेड़जी वियो आहे ऐं मुस्लमान जेको आहे शिकस्त तरफ़ वञनि था ऐं उथिया कंहिं क़िस्म जो कोई बि गुस्ल न कयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुस्ल न कयूं पर फ़रिश्तनि उनखे गुस्ल करायो आहे। हे इल्मु आहे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे बयानु करे ॿुधायो। इन खां बाद में हिकिड़ी ॿी जॻह हुई जंहिंमें हज़रत कतादा रज़ी ताला अन्हु हज़रत कतादा रज़ी ताला अन्हु जंग ओद जे अंदरि उन वटि हिकिड़ो नेज़ो हुयो या नेज़ो या तलवार हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी हुई। उन तलवार खे जीअं जो काफ़रनि जे मथां इस्तेमालु कंदा हुया न त उहो तलवार जेकी आहे ॿ टुकर थी पई ऐं बीठा बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में क़रीब हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिल्कुलु क़रीब बीठा हुआ। त हाणे साईं तलवार त जेकी हथियार त वियो हथ मां, हाणे छा कजे। पोइ हे साहबा जी मोहबत अथव, हे साहबा जो मक़ाम आहे जंहिंजे करे अल्लाह ताला क़ुरान हकीम में इन जा बेशुमार मिसाल बयानु कया। पोइ हिन साहबी छा कयो, इहो साहबी रसूल जे आॾो बीह करे तीर जेको आहे पंहिंजे सीने ते खयां, तलवार जेकी आहे पंहिंजे सीने ते खईं ऐं ईअं तीर लॻंदा रहिया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पोयां बीहारियऊं त नबी खे कंहिं क़िस्म जो कोई बि तकलीफ़ न अचे ऐं कोई बि तीर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न लॻे। उन साहबी पंहिंजे सीने ते तीर खयां, तलवार जो निशान पंहिंजे सीने ते। काफ़ी तीर लॻण खां बाद में इन साहबी खे हिकिड़ो तीर जेको आहे पंहिंजे अखि में लॻो आहे। हालांकि हे बयानु जेको मां कयां थो न तव्हां टेक लॻाए करे ॿुधो आराम सां। सिर्फ़ु असां वटि छा आहे ॻाल्हि सिर्फ़ु नकुल थिए थी न, पर इहो जेको मैदान हुजे ऐं जंहिं मैदान में साहबी खे इहो तीर लॻो ऐं तीर अखि में लॻो, अखि खां बाद में उहा अखि साहबी जी ॿाहिरि निकिरी पई, उन अखि खे जेको पंहिंजे हथ में खयूं, हे मंज़रु वॾो ख़तरनाक मंज़रु आहे। असां सिर्फ़ु अफ़सोस करे सघूं था, बसि असां सिर्फ़ु ॿुधी सघूं था। बाक़ी जेकी इहा हालत हुई न, तकलीफ़ हुई न, ऐं 1400 साल खां बाद में पोइ ते उन साहबी जी ॾिसो, उहा अखि पंहिंजे हथ में खणी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में आया ऐं अल्लाह जे नबी हिन जी हालत खे ॾिसी करे, जिस्म ते तीर ऐं तलवार जे निशाननि खे ॾिसी करे रावी लिखनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्हिनि अखियुनि मुबारक मां पाणी जेको आहे जारी थी वियो। हे साहबिन खे रसूल सां मोहबत ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साहबिन सां मोहबत। ऐं इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अखि खे खणी करे ऐं उन अखि जे निशान जे अंदरि ई रखियो ऐं इन खां बाद में अलाह खां दुआ घुरियूं, या अलाह हिन जी अखि खे जेको आहे सिहताब बणा, हिन अखि खे बहितर बणा। उन साहिबी जो जेसि ताईं मुंहिंजी ज़िंदगी हली, जंहिं अखि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो, इन अखि जी रोशनी ऐं ख़ूबसूरती ॿी अखि खां मरण जे टाइम ताईं वधीक रही। हे छा आहे, जंहिं शइ खे नबी जेको रखे ऐं इन खां बाद में नबी दुआ घुरे, तव्हां छा था सम्झो, कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी। हे साहबा जी मोहबत हुई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। असां जेके बेशुमार वाक़िया ॿुधूं था, इन जे पोयां साहबा जी जान लॻी आहे, तकलीफ़ लॻी आहे, मुशक़त आई आहे। इन जे करे साहबा कंहिं क़िस्म जो कोई बि अल्लाह ताला जे अहकाम खे न छॾियो। अल्लाह ताला जे दीन खे जेको साहबा कंहिं क़िस्म जो कोई बि न छॾियो। ऐं असांजी जेकी कमी थिए थी, असांजी जेकी कोताही थिए थी, ऐं असां जेको नमाज़ुनि खे छॾियूं था, अल्लाह ताला जे अहकाम खे छॾियूं था, इहो छाजे करे, इहो इन जे करे त इन दीन जे मथां मुंहिंजी जान, तव्हांजी जान, तव्हांजो पैसो,
तव्हांजी मिल्कियत न आहे लॻियो। ऐं जेकॾहिं लॻी आहे पोइ शायदि इन साहबा जे क़दुरु वांगुरु कुझु न कुझु क़दुरु जेको असांखे लाज़िमी थिए आहे। इन करे असांखे अॼु जेको आहे क़दुरु न आहे दीन इस्लाम जो। दीन असांजी ज़िंदगीनि खां निकिरी वियो, तमामु मामलात असांजा बिगड़जी विया, पर जेको आहे क़दुरु असांखे कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। साहबा वॾी मुशक़त खई आहे इन दीन जे करे। उन साहबनि जो असांखे इल्मु ई न आहे। तमामु अहिड़ा साहबा जंहिंजो नालो तमामु मुस्लमाननि खे नथो अचे, हालांकि उनजी क़ुर्बानी खे जेकॾहिं असां आॾो रखूं था असांखे हैरानी थिए थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबनि मां हिकिड़ो साहबी अबू बसीर रज़ियल्लाहु ताला अन्हु सुलह हुदैबिया जे मौक़े ते मुस्लमान थियो आहे। इन खां पहिरियों मुस्लमान थियो, इस्लाम पंहिंजो पेश इन टाइम कयईं। काफ़रनि शर्त लॻाया त जेको बि हाणे मुस्लमान थींदो उहो मुस्लमान तव्हां असांखे वापसि कंदव। इन शर्त खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मंज़ूरु कयो। अलाह जे नबी पोइ उन साहबनि खे ॿुधायो त वञी करे पंहिंजे इस्लाम खे लिकाए करे ऐं कुझु टाइम गुज़ारियो, पर साहबा जी दिलि जे अंदरि ईमान त ईमान हुयो न। काफ़रनि जे मजमे जे अंदरि पंहिंजे ईमान खे कीअं रखनि, इहा शर्त जेकी आहे तइ थी वई। अबू बसीर ऐं अबू जंदल हे ॿई साहबा सुलह हुदैबिया जे मौक़े ते जंहिं टाइम शराइत तइ थियनि था, इन पंहिंजो इस्लाम पेश कयो। इस्लाम पेश करे मुस्लमान पाण खे साबित करे, इन जे बावजूदि बि इन साहिबनि जो खे अफ़सोस दिलि में रहिजी वियो। मुस्लमान थियण खां बावजूदि बि काफ़रनि जो एतिरो ज़ुल्म जो इहे साहबा मुस्लमान थियण खां पोइ बि मकी जे तरफ़ मुशरिकनि जे तरफ़ मोटी विया। कहिड़े एतबार सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त तव्हां मोटी वञो, काफ़रनि सां कुझु शराइत जेको आहे तइ थिया आहिनि। अगरि मां शराइत ते मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न बीहां पोइ शायदि सुभाणे काफ़र बि न बीहंदा। इहे साहबा कुझु टाइम जे लाइ पोइ ते मोटिया। पोइ इन साहबनि मां अबू बसीर रज़ियल्लाहु ताला अन्हु न रही सघियो, मका जे अंदरि न रही सघियो ऐं मदीना जी तरफ़ दौड़ लॻाई ऐं सिधो अची करे मस्जिद नबवी में पहुतो। पोयां ॿ काफ़र बि निकिता, पंहिंजा कासिद मोकिलियऊं ऐं उन्हनि खे चवंदो जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में हाज़िर थियो ऐं उन्हनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा ॻाल्हि ॿुधाइजो त तव्हां शराइत असां सां तइ करे आया आहियो, हे असांजो मुस्लमान जेको तव्हांजो थियो आहे इन खे वापसि कयो। ऐं ॿ काफ़रनि जा कासिद बि आया। अबू बसीर बि मजलिस में वेठो हुयो। अलाह जे नबी अबू बसीर खे चयो तूं छाजे खां आहीं, तोखे मां पहिरियों जो मना कई त काफ़रनि सां मुआहिदो थियल आहे, काफ़रनि सां शराइत थियल आहिनि, कीअं तूं मोटी आयो आहे। ऐं अलाह जे नबी ॿ जेके काफ़र आया कासिद उन्हनि सां अबू बसीर खे मोटाए छॾियो। अबू बसीर जीअं जो मोट ते आयो कंहिं रेगिस्तान इलाइक़े ते ॾिसी करे हिकिड़े काफ़र खे मारे छॾियईं, ऐं उहो काफ़र जेको ॿियो भिड़ंदो आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ त तव्हांजे साहबी असांखे जेको हिकिड़े मुंहिंजे साथी खे मारे छॾियो आहे। इन ते अलाह जे नबी इंतिहाई रंजीदा थिया ऐं पोइ अलाह जे नबी अबू बसीर खे चयो त हे तूं कहिड़ो कमु कयो आहे, हे काफ़रनि सां मुआहिदो थियल आहे ऐं तूं काफ़रनि जो हिकिड़ो बंदो मारे छॾियो आहे। अलाह जे नबी फरमायो मां तोखे चुम न तूं वापसि मोटी वञ, मां नबी तोखे हुकुम थो कयां। पोइ शायदि इहो मरहलो साहबा जे लाइ वॾो मुश्किल मरहलो हुयो। साहबा मुस्लमान साहबी ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमाए त मदीने में तूं न अच, छाजे करे काफ़रनि सां कुझु डीलिंग थियल हुई, कुझु शराइत ते थियल हुया। हाणे इन साहबा जे मथां मरहलो जेको आयो वॾो ख़तरनाक मरहलो आयो। इन साहबी जे मथां जेकी तकलीफ़ आई, मां सम्झां थो को दुनिया जे अंदरि को इंसानु हूंदो जंहिंजे मथां का तकलीफ़ आई हुजे, मुस्लमान हुजण खां बावजूदि नबी हुकुम ॾिए पियो फ़िलहालु मोटी वञ, त साहबी मोटी न वियो। हिकिड़ी पहाड़ जी चट्टान जे अंदरि रहणु उन साहबी शुरू कयो। काफ़ी टाइम गुज़रंदो रहियो। काफ़र जीअं जो इन रस्ते खां गुज़र कंदा विया त काफ़रनि खे इहे साहबा क़तल कंदा विया, मारींदा विया, उनजे माल खे छिकींदा विया। काफ़ी मौक़ो हलियो, साल हलियो ॿ, त काफ़र अची करे परेशान थी विया। त हे रस्ते जे पहाड़ जे फिलाण चट्टान में हे कुझु मुस्लमान आहिनि जेके असांजे माल खे बि छिकिन था
ऐं असांजे काफ़रनि खे क़तल बि कनि था। ऐं जेको बि मक्का खां मुस्लमान थी करे निकिरे उन सां बि वटि रहे। पोइ साहबा जी तादाद जेकी आहे वधंदी वई। छाजे करे मदीना में छाजे करे न पिया अची सघनि, इन जे करे अची न पिया सघनि त शराइत ते थियल हो न 10 सालनि ताईं जेको बि काफ़र मुस्लमान थींदो मदीना जे तरफ़ न वेंदो, मक्का जे तरफ़ रहंदो, त जेको नओं मुस्लमान थिए पोइ मदीना जे तरफ़ न पियो वञे। छाजे करे साहबा ॾिसनि पिया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वाइदो कयो आहे जेकॾहिं वेंदासीं शराइत टुटी पवंदा। पोइ पहाड़ी जे अबू बसीर जिते रहे पियो न, हिकु साहबी अबू बसीर, पोइ साहबा वधंदा विया, 2 थी विया, 3 थी विया, 4 थी विया, यानी मक्का खां मुस्लमान थींदा निकिरंदा विया न 5 थी विया, हता के 70 साहबा थी विया। 70 साहबा थी विया। हाणे 70 जो मजमू ज़्यादा आहे, 70 जो मजमू इंतहाई ज़्यादा आहे। हाणे काफ़रनि खे थरथरो थियणु शुरू थी वियो त 70 जो मजमू रोज़ु असांखे लुटे थो, रोज़ु असांजे माण्हुनि खे मारे थो। काफ़र परेशान थी विया, हैरान थी विया, आया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं चयो साईं असां जेके शर्त लॻायासीं न शर्तनि खां असां पंहिंजे खां कैंसल था कयूं। हाणे जेको बि मुस्लमान थिए, जेको बि मुस्लमान थिए, मुस्लमान तव्हांजे खाते में आहे, मदीना में रहे बिल्कुलु। बाक़ी हे जेके मुस्लमान चंद मुस्लमान जो टोलो आहे जेके असांजे माल खे लुटनि था ऐं असांखे क़तल कनि था, महिरबानी करे इन्हनि खे इन जेको आहे टुकड़े खां उथारे छॾियो, इन खे मदीना जे अंदरि रहायो। ऐं हे वॾी ख़ुशी जो हिकिड़ो मौक़ो हुयो, हे इंतिहाई ख़ुशी जो मौक़ो हुयो। अलाह जे नबी कंहिं साहबी ॾे ख़त मोकिलियो, अबू बसीर रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾे ख़त मोकिलियो, ए अबू बसीर तोखे मासा रहण में वॾी तमन्ना हुई, मासा रहण में तोखे ज़्यादा मोहबत हुई न, अॼु तुंहिंजो रस्तो खुली वियो आहे। अॼु अलाह ताला तव्हांजे लाइ आसानी जो मामिलो था फ़रमायो आहे। ए अबू बसीर हाणे तूं अचु। हाणे ज़िंदगी बि केतिरो साथ ॾींदी। जीअं जो इन साहब, जीअं जो अलाह जे नबी जो ख़त इन साहबी वटि पहुतो, इहो साहबी आख़िरी मरहलनि में हुयो, हिन दुनिया खां इंतकाल करण ते हुयो। ऐं बक़ाया साहिबनि अची करे इहो ख़त ॿुधायूंसि ऐं चयईं ख़त पढ़ी करे ॿुधायो। साहिबनि ख़त पढ़ी करे ॿुधायो त हे ख़त जेको आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां आयो आहे ऐं अलाह जे नबी फ़रमाइनि था, ए अबू बसीर तूं पंहिंजी पूरी जमात सां मदीना जी तरफ़ अचो ऐं काफ़रनि जेके बि शर्त लॻाया आहिनि सभिनी खां काफ़र हाणे शर्तनि खां मुनकिर थियनि था। हाणे तव्हां मुस्लमान खे कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, जेको बि मक्का जे अंदरि मुस्लमान थिए उहो मदीना जी तरफ़ अचे। अबू बसीर ख़त ॾिसी करे ऐं इंतिहाई रुनो, इंतिहाई रुनो। हालांकि रोअण जो मौक़ो बि आहे, छाजे करे को टेम हुयो, ॾिसे पियो त को टेम हुयो न त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ वियुमि त मुलाक़ात न थी सघी, अलाह जे नबी सां घणो टाइम रही न सघियासीं। त हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़त जेको मुंहिंजी तरफ़ आयो आहे ऐं रोई करे उते चयईं त बसि या रसूलल्लाह मुंहिंजो हिते टेम को पूरो आहे बसि। ऐं उन साहिबी जो उते इंतकाल थियो ऐं उते ई उन साहिबी जी क़बर आहे, जंहिंजो इल्मु तव्हां मुस्लमाननि खे आहे ई न। तव्हां चओ था हे नमाज़ जेकी आहे फौरी तौरु मां वटि पहुती आहे, हे क़ुर जेको आहे असां वटि आसानी सां पहुतो आहे, हे रोज़ा असां वटि जेको आहे फौरी तौरु पहुता आहिनि, हे ईअं ई जेको आहे ट्रेवल थींदा, कोई जहाज़ जे ज़रिए सां असां वटि इल्मु आयो आहे। हे हिन जे पोइ एतिरी मुशक़त थी आहे, एतिरी साहिबनि खे तकलीफ़ खणी पई आहे। ऐं क़दुरु जेको आहे तव्हांखे कंहिं क़िस्म जो कोई न आहे नमाज़ जो, ऐं क़दुरु जेको आहे असांखे कंहिं क़िस्म कोई न आहे दीन जो। क़दुरु कंहिं कयो 1400 साल पोइ ते वञो, उन साहिबनि खे क़दुरु हुयो। ऐं इन खां बाद में उन साहिबनि बक़ाया जेके 70 साहिब आयो उते उनखे दफ़न करे, ऐं हिन टाइम बि उन साहिब जी क़बर उते ई आहे। हे अल्लाह जे नबी जी महिनत, हे अल्लाह जे नबी जी कोशिश, हे साहबा जी कोशिश। अल्लाह ताला छा फौरी तौरु ईअं क़ुर में फ़रमायो त मां इन्हनि खां राज़ी थी वियुमि। अल्लाह ताला फौरी तौरु क़ुर में इन करे फ़रमायो इहे मोमिन आहिनि, का ॻाल्हि हुई न। जीअं अल्लाह ताला मुंहिंजी तख़लीक़ कई, जीअं अल्लाह ताला तव्हांजी तख़लीक़ कई, जीअं अल्लाह ताला पूरी दुनिया खे बणायो, उन अल्लाह फ़रमायो हे नबी जी मजलिस में जेके साहबा वेठा आहिनि मां इन खां राज़ी थी वियो आहियां। छा नॉर्मल का ॻाल्हि हुई? उन एतिरी मुशक़त खई, तकलीफ़ खई, इन जे करे अल्लाह ताला फ़रमायो हे मोमिन आहिनि। ऐं अल्लाह जो कसम इन्हनि जहिड़ो मोमिन पूरी दुनिया जे अंदरि कोई बि न आहे।
इन्हनि इस्लाम असां ताईं पहुचायो आहे। हिननि जो साहबा जो एहसान आहे। साहबा जे जेके जूत जे हेठां जेकी मिटी लॻल आहे न, असां उन जे बराबरि बि न आहियूं। उम्मत जे मथां साहबा जो इंतिहाई वॾो एहसान आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में दुनिया ताईं इस्लाम कीअं पहुचायो? हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्द आहिनि, उन्हनि जेको इल्मु पहुचायो, उन्हनि जेको क़ुरान असां ताईं पहुचायो, शरीर जेके असां ताईं पहुचाई, इंतिहाई वॾा मरहला साहिबनि जे मथां आया, अजीबो ग़रीब कैफ़ियतियूं उन्हनि जे मथां आयूं। ऐं तव्हां चओ था बसि इस्लाम जेको ईअं किताबनि जे ज़रिए सां असां ताईं पहुतो आहे, तलवार जे हेठां जेको आहे इस्लाम हलियो आहे। अलाए केतिरियूं साहिबनि जूं घरवारियूं जेको आहे शहीद थियूं आहिनि, नंढा ॿार जेको आहे शहीद थिया आहिनि। केॾा था मुस्लमान रहमदिलियूं इंडियन जी हिकु मूवी ॾिसी करे उन में हिकिड़ो नॉर्मल सीन हूंदो आहे, मुस्लमान उन जे लाइ रोई पवंदा आहिनि। ऐं असांजा दिलि काॾे पथर थी वई आहे हेॾी सारी साहबा जी हिस्ट्री ॾिसी करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एतिरो पोइ गम ॾिसी करे, गम ॿुधी करे, उनखां बावजूद बि असां कंहिं क़िस्म जो कोई नमाज़ नथा पढ़ूं ऐं खिलंदा वठूं था। पोइ छा आहे? पोइ असांजी दिलि जेकी आहे पथर त न आहे थी वई? कहिड़े मरहले ते असां हिन टाइम बीठा आहियूं? क़दुरु कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे हिन टाइम मुस्लमान खे न आहे। कोई यकीन करो, मां दावा सां ॻाल्हि कयां थो, न आहे अॼुकल्ह मुस्लमान खे क़दुरु इस्लाम जो ऐं दीन जो। चङनि भलनि खे इस्लाम जो क़दुरु न आहे ऐं इरादो करे वेठा आहियूं त जन्नत असां मुस्लमाननि जी आहे। के बुज़ुर्ग पुछा कयो न, ताबईन कंहिंखां पुछा कयो, ताबईन खां कंहिं आम हिकु बंदे पुछा कयो, जेकॾहिं असांजे ज़माने वारा इंसान इन्हनि खे जेकॾहिं साहबा ॾिसनि हा त इन जे बारे में छा हुकुम लॻाइनि हा? हे असांजो ज़मानो हुयो, ताबईन जो ज़मानो, ताबईन जे ज़माने खां हेठि जेके आम इंसान हुया। कंहिं ताबईन खां पुछा कयो, हे जेके असांजे मुआशरे जे अंदरि माण्हू आहिनि, हालांकि उहो ज़मानो अलाह जो क़सम असांजे ज़माने खां वॾो ख़ैर वारो ज़मानो हुयो। पुछा कयो, हे जेके मुस्लमान आहिनि असांजा, साहबा जेकॾहिं हिननि खे ॾिसनि हा, हिन जे ईमान जी कहिड़ी क्वालिटी बयानु कनि हा, त उन ताबईन जो मुस्लमान ई न सम्झनि तव्हांखे साहबा। तव्हांखे कहिड़ो मुस्लमान, कहिड़े मुंहं सां तव्हांखे मुस्लमान सम्झनि हा? तव्हांखे मुस्लमान ई न सम्झनि हा। कहिड़ो ज़मानो? हे न ताबईन वारो ज़मानो, असांजो ज़मानो शर वारो ज़मानो। केतिरी बदमाशी हले थी रोज़ रोज़, लुट मार लॻी पई आहे। राति जेकी फुर थी शहदाद कोट खां फुर थियण ते हुई, लाड़काणे जे अंदरि जेकी फुर थी, हे कंहिं कई? कंहिं कई आहे? अलाह जो कसम मुस्लमान कई हूंदी। हिंदू खे ताक़त न आहे, गैर मुस्लिम खे हिते ताक़त न आहे, यहूदी खे हिते ताक़त न आहे, ईसाई खे हिते ताक़त न आहे। हिते मुस्लमान ई बदमाश लॻो पियो आहे। हे केरु कंदो आहे रोज़ असां वटि चोरियूं? हथियार झले करे केरु मुस्लमान खां पैसा फुरींदो आहे? हथियार झले करे मोटरसाइकिलूं केरु फुरींदो आहे? कोई हिंदू आहे? सभु मुस्लमान कसम खणो केरु आहे? हे हिकु मुस्लमान आहे। हे मुस्लमान ई लुटमार करे थो। हिन मुस्लमान जो कहिड़ो यकीन आहे? मां सम्झां थो हिन मुस्लमान जो अलाह जी किताब ते यकीन न आहे। हिन खे इन ॻाल्हि ते यकीन न आहे त मुंहिंजो नबी जेको आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। हिन खे यकीन न आहे त जेकी किताब क़ुरान हकीम हे अलाह जी किताब आहे, हिन खे यकीन न आहे। जेकॾहिं हिन खे यकीन हुजे हा, यकीन हुजे हा, हे इहे कमु न करी हा। हे को मुस्लमान जो कमु आहे? हथियार खणी करे ऐं पैसा लुटमार करणु हे को मुस्लमान जो कमु आहे? न आहे मुस्लमान जो कमु। हिकु नंबर ते मुस्लमान जो कमु न आहे, या अॻिलो बंदो मुस्लमान न आहे। का ॻाल्हि थी सघे थी? इहो ई चई सघूं था ईमान असां खां निकिरी वियो आहे। ईमान निकिरी वियो आहे। गुनाह ते असां फ़ख़ुरु था कयूं, गुनाह करे उन ते फ़ख़ुरु, त हे कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? शराब पी करे उन ते फ़ख़ुरु कयूं, कहिड़े क़िस्म जो इहो ईमान आहे? पोइ असांजो ज़िना करे उन ते जेको असां फ़ख़ुरु कयूं, हे कहिड़े क़िस्म जो ईमान आहे?
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि कमी कोताही कंहिं मुस्लमान खां थी वई, पाण खे पेश कयूं। हिकु औरत पाण पेश कयो, या रसूलल्लाह मां ख़ता थी वई आहे, मां ख़ता थी वई आहे। ऐं इन खां बाद में इस्लामी हुकुम मुंहिंजे मथां जारी कयो, छाजे करे पाण खे पेश कयूं? उनखे इल्मु हुयो, उन्हनि खे यकीन हुयो क़बर जी ज़िंदगी खां बाद में आख़िरत में मथां रुसवाई थियणी पई, ऐं उन्हनि चयो दुनिया जे अंदरि जेकी सज़ा मिले न उहो सज़ा जो टाइम ख़तमु थी वेंदो, पर आख़िरत में जेकी तकलीफ़ मिलंदी न शायदि उनखे असां बर्दाश्त न करे सघूं, पेश पाण खे कयूं, असांखे सज़ा ॾियो। ख़ालिद बिन वलीद हिकु औरत खे पथर आहियूं संसार करण जे टाइम, ऐं एतिरो स्पीड में पथर आहियूं जो उनजो रथ जेको आहे ख़ालिद बिन वलीद जे मुंहं ते लॻो, ऐं पोइ फरमायो हेड़ी न तेड़ी औरत। अल्लाह जे नबी फरमायो ए ख़ालिद बिन वलीद, छा थो चवे? अगरि जेकॾहिं मां हिन जी तौबा बयानु कयां, अगरि जेकॾहिं हिन औरत जी मां तौबा बयानु कयां, अल्लाह ताला हिन जी तौबा जे करे अलाए केतिरे मुस्लमान खे बख़्शे छॾी। हे छा आहे? हे उन ज़माने में फ़िक्र हुयो, असांजे ज़माने में कंहिं क़िस्म कोई फ़िक्र न आहे। पैसा खाओ, ज़िना कयो, क़तल कयो, लुटमार कयो, मुस्लमान जी सोचा कंहिं क़िस्म में कोई टेंशन आहे। अड़े बसि सुभाणे मरंदे, चए मरण खां पोइ ॾिसंदासीं। इहो यकीन अल्लाह जो क़सम कंहिं मुस्लमान जो नाहे, कंहिं गैर मुस्लिम जो इहो यकीन आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाई। जनाज़ा नमाज़ में अगरि कंहिं शख़्स जा कपिड़ा पलीत हुजनि त उहो जनाज़ा नमाज़ पढ़ी सघे थो या न? अच्छा, इन ॻाल्हि जो साईं तमामु घणो ख़्यालु रखो त जनाज़ा नमाज़ जे अंदरि कंहिं बि बंदे जा कपिड़ा पलीत आहिनि त उहो जनाज़ा नमाज़ में नथो बीह सघे। असांजा तमामु जेके मुस्लमान जेके नमाज़ बिल्कुलु बि न आहिनि पढ़ंदा, नमाज़ जो वास्तो ई न आहे, पोइ ॾिसंदा मजबूरी में साईं हाणे माइट आहे, हे अगरि जनाज़े में न बीठासीं त हे चवंदो यार कहिड़े क़िस्म तूं माइट आहे, पोइ पलीत कपिड़नि सां बि बीहो जनाज़े में, त यादि रहणु खपे जनाज़ो न आहे, इहो धोखो था ॾियो जनाज़े वारे खे। कॾहिं कन्फर्म कंदो न जनाज़े में, कॾहिं अगरि कंहिं बि मैयत में वञणु थिए कन्फर्म कंदो न, कंहिं आम माण्हू खां पुछो यार कपिड़ा त पलीत थी न, कपिड़ा पाका थी न, उहो चवंदो यार ख़बर न आहे, बसि वुज़ू कयां थो, हे इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। मुस्लमान जी हिकिड़ी पहचान आहे, मुस्लमान हमेशह पाकाई खे फोकस कंदो आहे, हमेशह मुस्लमान पाकाई में रहंदो आहे। छाजे करे? मुस्लमान 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो त पाकाई में रहंदो, ऐं कोई मुस्लमान नमाज़ पढ़े ई न, छा था सम्झो? उनजा हर टाइम जेको आहे कपिड़ा पलीत रहंदा, त जनाज़ा नमाज़ जे अंदरि अगरि कपिड़नि खे थोरी बि पलीत लॻल आहे त जनाज़ा नमाज़ सर न थींदी। कपिड़ा तव्हांजा पाक हुजणु खपनि, वुज़ू थियल हुजे, ऐं जनाब जो कंहिं क़िस्म जो कोई बि तड़ न हुजे, पोइ जनाज़ा नमाज़ में बीह सघो था, न त बीहो ई न। अल्लाह माफ़ करे असांजे मुस्लमान खे जनाज़ा नमाज़ बि नथी अचे। साईं पोइ अल्लाह क़ुबर करे बीहो, छा पढ़ूं साईं जेको वणेव त उहो ई पढ़ो। उन टाइम पुछा कंदा जनाज़ा नमाज़ जे अंदरि छा पढ़ूं, छा था सम्झो? इल्मु कहिड़े दर्जे जो आहे, पोइ कहिड़े दर्जे जा तव्हां असां मुस्लमान आहियूं। जनाज़ा नमाज़ जेकी इंतिहाई आसान, 2 मिंटनि में नमाज़ कंप्लीट, मुस्लमान खे जनाज़ा नमाज़ नथी अचे। इहो मुस्लमान इरादो करे वेठो आहे, या अल्लाह जन्नत आला मक़ाम ते पहुचाइजांइ। ॾिसो जन्नत जो मामिलो अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह ताला कंहिं गुनाहगार खे जन्नत ॾेई सघे थो। अल्लाह ताला वॾे कंहिं आबिद खे जन्नत न ॾे, अल्लाह ताला नथो ॾेई सघे। जन्नत जो मामिलो अल्लाह जे वास्ते आहे, अल्लाह जे कंट्रोल में आहे। पर जन्नत खे हासिल करण जो कुझु रस्तो त आहे न, जन्नत खे हासिल करण जो कुझु रस्तो आहे। नमाज़ जेको आहे जन्नत खे हासिल करण जो रस्तो आहे, रोज़ा रखणु जन्नत खे हासिल करण जो रस्तो आहे, हज करणु जन्नत खे हासिल करण जो रस्तो आहे। त साईं जेको रस्तो आहे उन रस्ते खे त पकड़ियूं सही न। नमाज़ साईं नथा पढ़ूं, अल्लाह मालिक साईं अल्लाह ताला माफ़ु कंदो, अल्लाह ताला माफ़ु कंदो। अल्लाह ताला हिकिड़ी शइ फ़र्ज़ु कई आहे तूं मुस्लमान जे मथां, ऐं पोइ चई तूं मां नमाज़ न पढ़ंदुमि, अल्लाह ताला माफ़ु कंदो। अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे। जेकॾहिं अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे, तव्हां खां वधीक इल्मु सहाबा खे आहे, तव्हां खां वधीक इल्मु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात खे आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पिया फ़रमाइनि अल्लाह गफ़ूर रहीम आहे, 6 वक़्त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़नि पिया।
5 वक़्त जेकी असां पढ़ूं था छो तहज्जुद नमाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़नि पिया। साहबा 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़नि पिया। साहबा खे छा हिन ॻाल्हि जो इल्मु न हुयो त अल्लाह ताला गफ़ूर रहीम आहे। नादान मुस्लमान इल्मु न हुजण जे करे नादान मुस्लमान चए थो अल्लाह गफ़ूर रहीम आहे, नमाज़ नथो पढ़ां, अल्लाह ताला बख़्शींदो, अल्लाह ताला बख़्शींदो। हे वॾो ख़तरनाक अमल आहे, इन खां बचण जी कोशिशि कयो। साईं 15 शाबान जो रोज़ो रखणु कीअं आहे? अच्छा, 15 शाबान जो जेको रोज़ो बंदो कोई बि रखणु चाहे थो उहो रखे सघे थो। नफ़िली नमाज़ जेकॾहिं अगरि कोई बि पढ़णु चाहे थो करे सघे थो। बाक़ी हिकिड़ी असांजे मुआशरे जे अंदरि इंतिहाई ग़लतफ़हमी आहे। मां राति पंहिंजे दर्स जे अंदरि बि इहा ॻाल्हि कयमि त असांजा मुस्लमान पुछा कंदा साईं 15 राति असां केतिरा नफ़िल पढ़ूं, केतिरियूं असां रकायतूं पढ़ूं, तहज्जुद असां केतिरियूं रकायतूं पढ़ूं, सुभाणे रोज़ो असां रखूं न रखूं। इन मुस्लमान खे जेकॾहिं अगरि ॾिसंदव न, ॾींहं में हिकिड़ी नमाज़ बि न आहे पढ़ंदो, ॾींहं में हिकिड़ी बि नमाज़ न, नफ़िली नमाज़ बार बार पुछा कंदा साईं राति केतिरा नफ़िल पढ़ूं। मूंखां अलाए केतिरा पुछा कयो साईं राति केतिरा नफ़िल पढ़ूं। मां जब ॾींहं जी नमाज़ पढ़ी, फजर, ज़ुहर, असर, मग़रिब, इशा, हे नमाज़ पढ़ी? चई न साईं हे त न पढ़ियमि। पोइ नफ़िल पढ़ण जो हिकिड़ो फ़ाइदो, नफ़िल 1000 रकात पढ़ो, नफ़िल नमाज़ 1000 रकात पढ़ो। ऐं जेकॾहिं अगरि तव्हां फजर जूं 2 रकातूं न पढ़ियूं, इहे 1000 रकात कम जूं न आहिनि। असांजा मुस्लमान नफ़िली नमाज़ जी तरफ़ दौड़ लॻाईंदा, 5 वक़्त नमाज़ न पढ़ंदा, नफ़िल नमाज़ जो पुछा कंदा। अल्लाह जो कसम आहे नफ़िल नमाज़ फ़र्ज़ु न आहे, नफ़िल नमाज़ ज़रूरी न आहे। ज़रूरी कहिड़ी नमाज़ आहे? ज़रूरी नमाज़ फजर जी आहे, ज़रूरी नमाज़ ज़ुहर जी आहे, ज़रूरी नमाज़ असर जी आहे, ज़रूरी नमाज़ मग़रिब जी आहे, ज़रूरी नमाज़ इशा जी आहे। इहा मुस्लमान छो पढ़े, छो पढ़ंदो मुस्लमान? बाक़ी नफ़िली नमाज़ से वॾो अजूर आहे। राति 15 शाबान ते मां अल्लाह खां गुनाह माफ़ु कराईंदुमि, ॾींहं जो हिकिड़ी बि नमाज़ न, राति जो मां अल्लाह खां गुनाह माफ़ु कराईंदुमि। अल्लाह ताला गुनाह माफ़ु न कंदो, अल्लाह ताला। छाजे करे? असांखे इल्मु आहे, इल्म जी बेस ॻाल्हायूं था। फ़र्ज़ जो ज़्यादा वैल्यू आहे, फ़र्ज़ ते अल्लाह ताला राज़ी थींदो। फ़र्ज़ जी निस्बत डायरेक्ट अल्लाह ताला जी तरफ़ आहे। अल्लाह ताला हुकुम कयो फजर जी नमाज़ पढ़ो, न पढ़ंदव गुनाहगार थींदव। ज़ुहर जी नमाज़ पढ़ो, अल्लाह ताला जी तरफ़ां फ़र्ज़ु थियल आहे, न पढ़ंदव गुनाहगार थींदव। 15 शाबान ते नफ़िल पढ़ो, अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे। 15 शाबान जो रोज़ो रखो, अल्लाह ताला हुकुम ॾिनो आहे। नफ़िली इबादत फ़र्ज़नि खे मुकमल तव्हां अदा कयो था, इन जे एतबार सां 15 शाबान अची वई, नफ़िल नमाज़ पढ़ी भलो कमु आहे, नेकी अल्लाह ताला ॾींदो। 15 शाबान ते रोज़ो ज़रूरी न आहे, फ़र्ज़ु न आहे। कोई मुस्लमान सवाब जी नीयत सां रखे थो, ठीकु आहे, अल्लाह ताला अजर ॾींदो। रोज़ो फ़र्ज़ु कहिड़ो आहे? रमज़ान जो रोज़ो फ़र्ज़ु आहे। हिन रोज़े जे बारे में चङा वाला मुस्लमान साईं रोज़ो रखूं न रखूं, रमज़ान ईंदो उन टाइम पुछा न कंदो, उन टाइम पुछा न कंदो। यार को ज़हन थींदो आहे, को सम्झ थींदी आहे। हिकिड़ियूं शयूं जेका ख़ुदा फ़र्ज़ु कयूं उनखे कंहिं बि गुंजाइश में न आहे छॾिणो। नफ़िली नमाज़ उनखे जेकॾहिं कंहिं बि मुस्लमान छॾियो, मुस्लमान गुनाहगार न थींदो। पढ़ंदो पंहिंजे लाइ नेकी आहे, न पढ़ण में गुनाहगार न थींदो। फ़र्ज़ु नमाज़ खे छॾण जे करे मुस्लमान गुनाहगार थींदो। अल्लाह करे इहा ॻाल्हि असांजे मुस्लमाननि जे ज़हन जे अंदरि लहे, पर अलाए छो नफ़िली जी तरफ़ दौड़ आहे। फ़र्ज़ु नमाज़ छॾे ॾियोसि, इहो मौलवी वञी करे पाण पढ़ंदो। हे ख़तरनाक अमल आहे। अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे 5 वक़्त नमाज़ जो पाबंद बनाए। साईं असांजे मुआशरे में अक्सर शादियूं इस्लामी तारीख़ 21 ते कंदा आहिनि, मसलन तौरु 21, 23, 27, 29। अगरि कोई बंदो ॿधी तारीख़ में शादी करे, मसलन तौरु 22, 26, 28, त उहो कीअं आहे? सर हे जेको आहे न 21 ते निकाह करणु, हे ज़रूरी न आहे। हे असां मुआशरे में पाण बणायो आहे त 21 ते जेको आहे निकाह कयूं। इस्लाम इन शइ जो बिल्कुलु बि पाबंद न आहे बनायो। 21 ते निकाह कयो था, थी वेंदो। 21 ते माना 21 तारीख़ में निकाह कंदो, निकाह थी वेंदो। 22 तारीख़ में निकाह कंदो त बि थी वेंदो। 22 ते कंदो त बि थी वेंदो। 24 ते कंदो त बि थी वेंदो। ऐं लाज़मी इन खे न बणायो 21 ते साईं असांजो निकाह आहे।
सर 21 खां अलावा बि थी सघे थो। इस्लाम इन शइ खे बयानु न कयो आहे त 21 ते करणु खपे, 22 ते करणु न खपे। न, पूरी तारीख़ुनि मां कहिड़े बि साल में कहिड़े बि महीने में निकाह कयो, निकाह थी वेंदो, बिल्कुलु बि टेंशन न आहे। निकाह जे लाइ अलाह ताला का तारीख़ मुक़ररु हिकिड़ी न कई आहे, पूरे साल में अलाह ताला छुटी ॾेई छॾी। कहिड़ी बि तारीख़ में कहिड़े बि ॾींहं ते कहिड़े बि वार ते निकाह करे सघूं था। हे कहिड़े मज़हब में? कहिड़े मज़हब में? हे इस्लाम मज़हब में। हिंदुनि वटि कुझु तारीख़ूं आहिनि। हिंदुनि वटि अलाह छा जनम कुंडली कढंदा आहिनि, अलाह छा उहो ॾिसी करे सही हे तारीख़ जेकी आहे बहितर न आहे। हे तारीख़ ते पोइ माई जेको आहे मार्केट खां शादी थी वेंदी, इहो कंहिंजो अक़ीदो आहे? इहो हिंदुनि जो तरीक़ो आहे, गैर मुस्लिम जो तरीक़ो आहे। मुस्लमान जो इहो तरीक़ो आहे, सभु तारीख़ूं अलाह रब्बुल इज़्ज़त जूं आहिनि। कहिड़ी बि तारीख़ में मां निकाह कंदुमि, अल्हम्दुलिल्लाह निकाह मुंहिंजो बहितर आहे। त टेंशन कंहिं केस में कोई बि न कयो। 21 ते शादी थिए थी त बि दुरुस्त आहे, 32 तारीख़ में शादी थिए थी त बि दुरुस्त आहे। टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। साईं काफ़ी असांजा मुस्लमान मक्का ऐं मदीना जी तरफ़ जॾहिं हज ऐं उम्रे जी नियत सां वेंदा आहिनि त उते अक्सर तस्वीरूं कढाईंदा आहिनि। उहो अमल कीअं आहे? सर कोई बि बंदो हज उम्रे ते वञे थो त मक़सूद जेकी आहे इबादत आहे। मक़सूद चाहे त इन उमिरि जे ज़रिए सां मुंहिंजा गुनाह माफ़ु थियनि, इन हज जे ज़रिए सां गुनाह माफ़ु थियनि। बाक़ी जेकॾहिं अगरि इरादो इहो ई आहे, ट्रेवल इन करे कयो था त वञी करे मां फ़ोटू कढायां, वञी करे मां फ़ोटू कढायां ऐं वीडियो जेको आहे शूट करायां, त हे अमल बिल्कुलु ख़तरनाक अमल आहे। इन में ॾेखा बि थी थो वञे ऐं रियाकारी बि मुमकिन आहे, थी सघे थी। बाक़ी जेको मक़सूद आहे उनखे बनायो। उमिरि ते बंदा वेंदा आहिनि त या अलाह गुनाह माफ़ु करे, त उमिरि जेको आहे चङी तरह अदा करे बिल फ़र्ज़। इन खां बाद में कंहिं जॻह ते वियो, तव्हां जॻह ॾेखारो त यार हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वेहण जी जॻह हूंदी हुई, हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मक़ाम हुयो, हे साहबा जंहिं जंग ते बीठा हुया, जंग ओद आहे, बिल फ़र्ज़ उनखे वीडियो रिकॉर्ड में शूट कयो था ऐं उहे मंज़र ॾेखारियो था, उनजी इजाज़त आहे। उन में बिल फ़र्ज़ तव्हांजी वीडियो बि अची वई। बाक़ी हिकिड़ो हाई क्लास जी सेल्फी हरम जे अंदरि, हे सभु असांजा मुस्लमान कढंदा। हाई क्लास जी सेल्फी हरम जे अंदरि, हे ख़तरनाक अमल आहे। तमामु मुस्लमान इन खां बचण जी कोशिशि कनि। ऐं मदीना जे अंदरि बि ईअं, अलाए केतिरा असांजा हितां जा टिकटोकर ख़ासि वञनि था मस्जिद नबवी जे अंदरि, उते वीडियो। असांजो मुस्लमान जूं औरतूं दार, असांजो मुस्लमान खां अलावा सिंध जूं औरतूं वञनि थियूं हरम ते, हाई क्लास जो वीडियो शूट, वीडियो रिकॉर्ड ऐं उहो वीडियो वायरल। इन औरत जे मथां भले खणी हरम में बीठी हुजे, भले जेको मस्जिद नबवी में बीठी हुजे, इहो वीडियो शूट करे तमामु औरतुनि, तमामु मर्दनि खे ॾेखारे थी इहा औरत मलून औरत आहे। इन औरत जे मथां ख़ुदा जी लानत ईंदी। छाजे करे? औरत खे अलाह ताला हुकुम ॾिनो आहे त तव्हां हिजाब टंगियो। हिजाब औरत न टंगींदी त इहा औरत जे मथां अलाह ताला जी लानत वसंदी। साईं औरतुनि जे लाइ, औरतुनि जो हिजाब लाइ सिर्फ़ु मास्क टंगणु कीअं आहे? अच्छा, हे मास्क औरतूं लॻाईंदियूं न, हे साईं, हे हिजाब न आहे साईं, हे हिजाब न आहे, हे पर्दो न आहे। अलाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो त औरतूं जेके आहिनि पंहिंजे मथां तमामु वॾियूं चादरूं जेको लटकाइनि, तमामु वॾियूं चादरूं जेको लटकाइनि, हे असुली पर्दो आहे। बाक़ी हे छा आहे? मास्क। हाणे हे नक त बंदि आहे, हाणे सॼो चहिरो त खुलियल आहे। हे कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे पर्दो न आहे। हे ईअं सम्झो पर्दे जी हिकिड़ी मज़ाक़ आहे, पर्दे जी हिकिड़ी मज़ाक़ आहे। काश असांजे मुस्लमान जी औरतुनि जे ज़हन जे अंदरि साहबा जी औरतुनि जी ज़िंदगी का अची वञे। हिकिड़ी औरत हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि, त उन औरत खे जॾहिं इल्मु थियो त तुंहिंजो पुटु जेको आहे शहीद थी वियो आहे, घरां निकिती, उमिरि घणी आहे? उन औरत जी उमिरि घणी आहे? उमिरि तक़रीबन 70 साल जे क़रीब आहे। 70 साल जी औरत, यानी पोड़ी अछे मथे वारी, कंहिं क़िस्म जो कोई ज़ीनत न आई। जीअं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा करणु, या रसूलुल्लाह मुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे। साहबा जो असां ॾिठोसीं उन औरत खे, त उहा औरत पेरनि खां वठी करे ऐं मथे ताईं मुकमल जिस्म जेको आहे समेटियल कपिड़े खां, ऐं पुछा कई या रसूलुल्लाह मुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे? अलाह जे नबी फरमायो हा तुंहिंजो पुटु शहीद थी वियो आहे। साहबा पाण में मशवरो कयो, चए तोखे तड़प नथी? तूं हिजाब टंगिया या
पोइ हुन औरत छा चयो, पुट खे साह आयो आहे, पुट हथ मां निकिरी वियो आहे, हया थोरी हथ मां निकिरी वियो आहे, इस्लाम थोरी हथ मां निकिरी वियो आहे, पर्दो थोरी हथ मां निकिरी वियो आहे। काश असां मुस्लमान जी औरतुनि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि अचे। हे तरबियत कीअं कई? हे तरबियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात कई। हे तरबियत कीअं कई? हे सहाबनि तरबियत बणाई। इब्तिदा इस्लाम में पर्दे जो हुकुम थियो, कंहिं क़िस्म जे पहिरियों पर्दे में हुकुम न हुयो। पर्दे जूं आयतूं नाज़िल थियूं, सहाबा तेज़ी आवाज़ सां ॿुधाईंदा विया, ए औरतूं, अलाह जे नबी हुकुम ॾिनो आहे त अलाह थो फरमाए पर्दो कयो। सहाबियुनि जी औरतुनि ईअं न चयो त घर वञी करे पोइ जेको आहे चादर पाईंदासीं। इब्तिदा इस्लाम मां हे गुंजाइश थी सघे थी, इस्लाम ॿुधाए थो त इहा गुंजाइश थी सघे थी त इहे औरतूं जेके रस्ते में हुयूं इहे घर वञी करे पोइ चादरूं पाइनि हा। छाजे करे? रस्ते में ख़बर पई आहे। औरतूं बीह रहियूं, क़दम न खयूं औरतुनि, ऐं नंढनि पुटनि खे ऐं पंहिंजे मर्दनि खे मोकिलियऊं, वञी करे चादरूं खणी अचो, वञी करे चादरूं खणी अचो। कंहिं पुट चयो त नओं हुकुम आहे, क़दम खणी वठां, मां घर साम्हूं आहे। चए न न, अलाह जो क़ुर नाज़िल थिए ऐं पोइ अलाह जे हुकुम खां हिकिड़ो क़दम असां अॻिते खणूं, न खणंदासीं, न खणंदासीं। वञो चादरूं खणी अचो। साहबा छा कया? साहबनि जा नंढा बचा विया चादरूं खणी आया, ऐं औरतुनि चादरियूं टंगे करे ऐं पोइ जेको अॻिते क़दम खयो आहे, पोइ अॻिते क़दम खयो आहे। असांजो मुस्लमान जूं औरतूं काॾे थियूं वञनि? छो न असां मुस्लमाननि जे ज़हननि जे अंदरि इहा ॻाल्हि अचे थी? हे छा हुयो? छाजे करे औरतुनि ईअं पर्दो कयो? असांजूं औरतूं छा चवंदियूं आहिनि? हया जेको आहे पंहिंजे हथ में आहे, हया में नज़र जेकी आहे पंहिंजे हथ में आहे, दिलि साफ़ आहे, सभु मामला कंट्रोल में आहिनि। हे मौलवियुनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे। हे चवनि था पर्दो कयो, हया पंहिंजे हथ में हूंदो आहे। हे आहे न असां मुस्लमान जी औरतुनि जी ॻाल्हि? हया पंहिंजी नज़र में हूंदो आहे। पंहिंजी नज़र में जेकॾहिं हया आहे त कोई छा थो चई सघे? हे असां मुस्लमान जी औरतुनि जी ॻाल्हि। मां हिन पंहिंजी भेणनि खे ॿुधाइणु चाहियां थो, साहिबनि जी घर वारनि पर्दो छो कयो? उहे बि सिर्फ़ु इहा ॻाल्हि करे जान छॾाइनि न त हया पंहिंजी दिलि में अंदरि हूंदो आहे, हया पंहिंजी नज़र में हूंदो आहे, हया जेको आहे पंहिंजे कंट्रोल में हूंदो आहे। मां पुछां थो कयां, सुवाल थो कयां, साहिबनि जी नियाणियुनि ईअं छाजे करे न फरमायो? साहिबनि जी नियाणी छाजे करे न फरमायो? जेकी ॻाल्हि असांजे मुस्लमान जी औरतूं कनि थियूं त हया पंहिंजे हथ में आहे, नज़र जो बदनज़र थियणु पंहिंजे हथ में आहे। अलाह जो कसम आहे, हे सभु शैतान जो धोखो आहे। हे सभु कुझु हे असांजे मुस्लमान जी औरतुनि जी पटी नाहे, हे इन जे पोयां पटी शैतान जी पटी आहे। अगरि औरत पर्दो न कयो, औरत हलाक थी वई। उन औरतुनि खे ख़बर बि पई हूंदी जंहिं पर्दो न कयो केतिरियूं हलाक थी हूंदियूं। का ॻाल्हि हुई, मुंहिंजी खोपड़ी कमु न करे, मुंहिंजो दिमाग़ु भले कमु न करे, असां मुस्लमान जी औरतुनि जो दिमाग़ु भले कमु न करे, का ॻाल्हि हुई जो अलाह ताला क़ुर हकीम में फरमायो औरतूं पर्दो कनि। का भलाई रखियलु आहे, का औरतुनि जी इफ़त रखियलु आहे, पाकाई रखियलु आहे, इन जे करे अलाह ताला हुकुम ॾिनो त औरतूं जेको आहे पर्दो कनि। न कंदियूं औरतूं, न कंदियूं त इहा औरत पाण ई जेको हलाकत ॾिसंदियूं। असांजूं औरतूं, उहो ज़मानो पुराणो हुयो, हे हाणे ज़मानो जेको मॉडल थी वियो आहे। हिन ज़माने में बि असां पर्दो कयूं। उहो 1400 साल पुराणी तव्हां ॻाल्हि था कयो। मां ॿुधाइणु चाहियां थो, क़ुर जेको आहे साॻियो ई आहे, नबी जो फरमान जेको आहे साॻियो ई आहे। कंहिं क़िस्म जो नबी जो जेको आहे फरमान तब्दील न थियो आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे क़ुर तब्दील न थियो आहे। क़ुर जो तालुक़ु सिर्फ़ु 1400 साल पोइ ते न हुयो। क़ुर जो तालुक़ु सिर्फ़ु 1400 साल पोइ ते न हुयो। क़ुर जो तालुक़ु जेसिताईं क़यामत जी सुबुह नथी थिए तेसिताईं क़ुर जो तालुक़ु आहे। जेसिताईं क़यामत जी सुबुह नथी थिए तेसिताईं नबी जे फरमान जो वैल्यू आहे।